सेनेट चूंड इलेक्शन कमीशन उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त जारी कर छॾी। पार्लियामेंट हाउस ऐं चइनी सूबाई असेंबलियुनि में पॉलिंग 2 अप्रैल ते थींदी। इलेक्शन कमीशन तरफ़ां सेनेट जी चूंडनि जे हवाले सां उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त जारी कई वई आहे। इस्लामाबाद मां टेक्नोक्रेट जी सीट ते मुस्लिम लीग नून जो इसाक डार, जनरल सीट ते पीपल्स पार्टी जो राना महमूदुल हसन उम्मीदवार हूंदा। तहरीक इंसाफ जो हिमायत याफ़्ता टेक्नोक्रेट सीट ते अंसर महमूद ऐं जनरल सीट ते फरज़ंद हुसैन शाह मैदान ते लहंदा। सिंध मां सेनेट जे चूंडनि लाइ उम्मीदवारनि जी हतमी फ़हरिस्त जारी कई वई आहे। सिंध जे 12 सीटनि ते 20 उम्मीदवार आम्हूं साम्हूं थींदा। सिंध में सेनेट इलेक्शन जी सूरत-हाल दिलचस्प आहे। सूबे जे सेनेट जे 7 जनरल सीटनि ते पीपल्स पार्टी जे 6 उम्मीदवार हूंदा। एमक्यूएम तरफ़ां हिकु उम्मीदवार मैदान ते लहंदो, जॾहिं त एमक्यूएम आज़ाद उम्मीदवार फैसल वापरा जी बि हिमायत कंदी। ज़ैन जो चवणु आहे त सिंध मां पीपल्स पार्टी 5 जनरल सीटूं आसानी सां खणी वेंदी। टेक्नोक्रेट ते 2 उम्मीदवार सरमद अली ऐं ज़मीर घुमरो कामयाब थींदा। औरतनि जे 2 सीटनि ते रुबीना कायम खानी ऐं कुरतुलैन मरी कामयाब थींदियूं, जॾहिं त अक़लियत सीट ते पंजूमल भील पीपी तरफ़ां कामयाब थींदो। सिंध में 2 टेक्नोक्रेट सीटनि लाइ 4 उम्मीदवार आम्हूं साम्हूं थींदा। उम्मीदवारनि में 2 पीपल्स पार्टी ऐं 2 आज़ाद उम्मीदवार आहिनि। पंजाब में सेनेट जे 7 सीटनि ते बिना मुक़ाबले कामयाब थियल उम्मीदवारनि जो बाक़ायदा ऐलान कयो वियो आहे। हुकूमती इत्तेहाद जे हिमायत याफ़्ता वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी, परवेज़ रशीद, अहद चीबा, तलाल चौधरी ऐं नासिर भट्ट बिना मुक़ाबले कामयाब थी विया आहिनि। सुन्नी इत्तेहाद काउंसिलर जो हामिद खान ऐं अलामा नासिर अब्बास बि बिना मुक़ाबले सेनेटर बणिजी विया आहिनि। पंजाब जी टेक्नोक्रेट जी 2 सीटनि ते 3 उम्मीदवार, औरतनि जी 2 सीटनि ते 4 उम्मीदवारनि, हिकु अक़लियती सीट ते 2 उम्मीदवार मैदान ते लहंदा।